अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। वज़ीर आज़म की इंस्पेक्शन कमीशन जे मेंबरनि जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियण करे पेंडोरा पेपर्स की जांच मुतासिर थियण जो ख़र्चो। अगवा के बैंक डॉक्टर MA कमाल जो कॉन्ट्रैक्ट अॼु पूरो थी वियो। मामले की जांच ऑर्डर अकाउंटेंट बदिरां UAT जे अॻूणे VC खे मिलण करे जांच मुतासिर थियण जो ख़र्चो वधी वियो। इंस्पेक्शन कमीशन जे चेयरमैन मेंबरनि जो कॉन्ट्रैक्ट वधाइण लाइ समरी वज़ीर आज़म खां उमाणी छॾी। वज़ीर आज़म इमरान खान गवादर में हलंदड़ मुहारनि जे एहतजाज जो नोटिस वठी छॾियो। ट्विटर ते जारी कयल बयान में कप्तान चयो त ट्रॉलर ज़रिए गैर क़ानूनी तरीक़े सां मछी मारींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हीअ राति महिनत कंदड़ मुहारनि जा जाइज़ मसइला हल करण लाइ हू बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सां बि ॻाल्हाईंदो। बेइज्जती की आदत पड़ जाए, जिनमें ना कोई शर्म हो ना कोई हया हो, जिनको पाकिस्तान की आवाम की कोई फिक्र ना हो कि आज पाकिस्तान की आवाम आटा, चीनी, बिजली, गैस, दवाई, अपने वालिदैन को अस्पताल दवाई के पैसे नहीं, बच्चों की स्कूल की फीस के पैसे नहीं, घरों के किराए के पैसे नहीं, माशी तबाही की ये सूरत हाल है कि आज 180 रुपए के ऊपर डॉलर पे पहुंच चुका है। लेकिन FIA को किस काम लगाया हुआ कि शहबाज शरीफ को जेल में 1.25 साल हो गया कि FIA चलान नहीं जमा करा सकी कि जी इतनी बड़ी मनी लॉन्ड्रिंग हो गई। FIA तहकीकात कर रही है और बड़े अकाउंट से पैसे, वही गुफ्तगू, वही इल्जामात, वही सियासी इंतकाम जो बशीर मेमन से लेना चाहते हैं। नून लीग पारा हिकु तब्दीली सरकार वज़ीर आज़म इमरान खान ते छठी तनकीद मरियम नवाज़ जमायत हुकूमत नेब जो गठजोड़ सॼी दुनिया में वाइको थी चुको आहे। ने मुखालिफ़ चई कि अखबार ते हींअर ताईं करप्शन जो 1 रुपयो बि साबित नाहे थी सघियो। इमरान खान पाण नेब चेयरमैन बणिजी वञे तॾहिं बि साबित न करे सघंदो। साज़िश करे इलेक्शन लाइ EVM सिस्टम आंदो वियो आहे। मुल्क ते मिलियल खुलट खां सवाइ 3.5 वरहि में कुझु बि नाहे कयो। पीपल्स पार्टी जो चेयरमैन अॼु बिलावल हाउस लाहौर में जियालनि सां मुलाक़ातूं कंदो। पंजाब जा तंज़ीमी उहिदेदार बिलावल भुट्टो ज़रदारी खे पार्टी जी तंज़ीम साज़ी ऐं वकानी चूंडनि जे तयारियुनि जे हवाले सां आगाही ॾींदा। मुलाक़ातनि में राजा परवेज़ अशरफ, सईद हसन मुर्तज़ा, शहज़ाद चीमा ऐं फैसल मीर समेत ॿिया अख़बार मौजूद हूंदा। कोरोना वायरस मुल्क में वधीक 7 ॼणनि खां हयातूं कसे वरितियूं। फौतियुनि जो मजमूई अंग 28,803 थी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 288 नवां केस रिपोर्ट। NCOC जो चवणो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हाकारी कोरोना केसनि जी शरह 0.62% रही। बलोचिस्तान जी सरकारी अस्पतालनि में यंग डॉक्टर्स जी हड़ताल जो 14 ॾींहं। OPDs इंडोर सर्विस ऐं कोरोना वैक्सीनेशन मुहिम जो बाइकॉट। मरीज़ ऐं सनद वारे सख़्त परेशान। सरकार का नोटिस वठण जो मुतालबो। वायरल कश्मीर में भारतीय फौज जो सुल्ह में रियासती दहशतगर्दी जारी। पुलवामा जे इलाइक़े वारागाह में ऑपरेशन करे वधीक कश्मीरी नौजवान के शहीद कयो पियो। काबिज़ इंतजामिया पारां इलाइक़े में इंटरनेट सर्विस बि मुअत्तल।
केरल में SHO जी साथियुनि सां गॾिजी नौजवान सां बदफ़ेली मुतासिर नौजवान जे वासनि ऐं शेयरिन जे पहुचण ते SHO पीर अल्लाह बचायो पारां फरार थियण जी कोशिश। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद मामले जो केस दाख़िल। सेमर थाणे जे SHO समेत 3 ॼणा नामज़द। पुलिस कार्रवाई करे हिकु जवाबदार ऑफिस चालकुर खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर नौजवान जो चवणु आहे त SHO खेनि मौत मार धमकियूं पियो ॾे। तहफ़ुज़ ॾेई साणनि इंसाफ़ कयो वञे। रेगी में सुनहरी स्टाफ पर तेज रफ्तार वीको जो कार के टक्कर जिलोवासी नौजवान फौत औरतन समेत 5 ॼणा ज़ख़्मी। सकरन वेझो ड्राइवर के निंड अचण सबब टैंकर ऋण शाख में किरी पियो। पंटी वरीहे जो खलील अहमद हयाती में वेठो, हिकु ॼणो ज़ख़्मी। चंबलक ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लॻण सबब ट्रक ड्राइवर जी बाजी फौत थी वियो। चौड़ी आलमी उर्दू कॉन्फ्रेंस कराची आर्ट्स काउंसिल में जारी। आखिरी ॾियारे ते 17 सेशन थींदा। सिंधी ऐं पश्तो अदब जे समाज जा 75 साल जे उनवान हेठि ख़ासि भेट थींदी। पाकिस्तान जी मशहत जा 75 साल ऐं 2 मौज़ूअनि ते बि सेशन रखियल। पाकिस्तान पहुतल वेस्ट इंडीज़ क्रिकेट टीम जे 3 रांदीगरनि जी कोरोना टेस्ट साकारी अची वई। रोस्टन चेस कोटरेल ऐं कायल मैच सीरीज़ मां आउट। महिमान टीम जे हिकु ऑफिशियल्स में बि वायरस जी तस्दीक। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में पहिरीं T20 मैच सुभाणे कराची में खेॾी वेंदी। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त वेस्ट इंडीज़ जा कुझु रांदीगर नाहिन आया। उन बावजूद हू महिमान टीम खे आसान हदफ़ नथा सम्झनि। कप्तान जी हैसियत में हू रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कंदो रहंदो। बोल बुलेंदे यारी तोड़न भैंदे साकू शौक दिल को जीतने दा असां यार दे जित मनाइंदे तक मिड सोना मुल्तान आ गया। PSL 7 में वधीक कहिड़ा क्रिकेटर एक्शन में नज़र ईंदा। लाहौर में थींदड़ राफ्टिंग दौरान फ़ैसिलो थी वेंदो। दुनिया जा 300 खां वधीक नाले वारा क्रिकेटर पाकिस्तान सुपर लीग खेॾण लाइ आता। यूरोपीय मुल्क यूक्रेन ते हमले जूं तैयारियूं। रूस सरहदी इलाइक़े 1 लख खां वधीक फ़ौजी मुक़ररु करे छॾिया। जंगी जहाज़नि हेलीकॉप्टरनि जी चिबिर में वार। यूरोपीय यूनियन ख़बरदार कयो आहे त यूक्रेन ते हमलो कयो पियो त इहा जंग रुॻो हिकु मुल्क ताईं महदूद न रहंदी। अमेरिका जी बि रूस खे धमकी। सदर जो बाइडन जो चवणु आहे त यूक्रेन मथां हमले ते अमेरिका ख़ामोश न विहंदो। नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठूं। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो WTV न्यूज़।